अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां दिलेर सिंधी इन वक़्तु मौजूदु आहियां कराची यूनिवर्सिटीअ में। ऐं दोस्तों अॼु आचर ते मां आयो हुयुमि कराची यूनिवर्सिटीअ में, त तव्हांखे ॾेखारियां थो त अंबनि जे वणनि बूर झलियो आहे। हिते ॻोठनि में कोयरो लॻो पियो आहे, थधि लॻी पई आहे, पर हिते अंबनि बूर झलियो आहे। अचो त तव्हांखे मां ॾेखारियां दोस्तों। यूनिवर्सिटी काफ़ी वॾी आहे दोस्तों, हिते रहाइश भी आहे फैमिलीअ जे हिसाब सां। वाक़ई हिते जिरेपन में आहे यूनिवर्सिटी। हिते काफ़ी वण आहिनि, अंबनि जा, चिकूअ जा वण आहिनि, ॼमूं जा वण आहिनि। अचो त हेॾे था हलूं हाणे। दोस्तों हे अथव अंब जो वण, ऐं हे ॾिसो हिन में बूर तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। हाणे शायदि गर्मियूं अचण वारियूं आहिनि, हिन करे बूर थियो आहे। बाक़ी ॻोठनि में ॾिसो था थधि लॻी पई आहे।